अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज में भले का रहा हूं पीरियागुल सबका पेरीक नजर हेडलाइंस थे। कानून वारे वज़ीर 27वीं आईनी तरमीम जो बिल क़ौमी असेंबली में पेश करे छॾियो। स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठ क़ौमी असेंबली जो इजलास जारी। तहरीक इंसाफ़ ऐं JUI जा मेंबर ऐवान में गैर हाज़िर। हुकूमत वोट बिल जी मंजूरी लाइ नंबर पूरा। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सॼी दुनिया में आईनी मामलनि ते ॿुधणी आईनी अदालत कंदी आहे। मीसाक जमहूरियत में आईनी अदालत जे क़याम जो नुक़्तो शामिल हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अफ़गानिस्तान खे समझणो पवंदो त TTP जी हिमायत सां अमन क़ाइम न थींदो। पाकिस्तान केतिराई भेरा अमन दुश्मन कार्रवाइनि खे मुंहुं ॾिनो आहे। हथियारबंद फ़ौज हर भेरे दुश्मन जे इरादनि खे नाकाम बणायो। इस्लामाबाद में बैनुल पार्लियामानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस के खिताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अमन इस्तेकाम ही पायदार तरक्की जो बुनियाद आहे। सॼी दुनिया में जारी तकरारनि अमन जी हिमायत के उजागर कयो आहे। असां हमेशा इस्तेकाम में वतन जी दिफ़ा जे अज़म जो इज़हार कयो आहे। नवाज़ लीग जो सेनेटर ऐं सीनियर सियासतदान इरफान सिद्दीकी लाडाणो करे वियो। इरफान सिद्दीकी बीमार ऐं 2 हफ़्तनि खां इस्लामाबाद जी अस्पताल में दाख़िल हो। इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। सदर वज़ीर आज़म सेनेट चेयरमैन नवाज़ लीग सरबराह ऐं ॿियनि पारां इरफान सिद्दीकी जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार। चक वेझो औरत ॾेर हथां कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़तल ॻोठ हुरान शहर में जवाबदार पंहिंजी भाॼाई गोरी शर के बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। रुस्तम पुलिस पहुची औरत जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। ज़रियुनि मूजिब 3 ॾींहं अॻु औरत मथां बिरादरी जे नौजवान सां कारे जो इल्ज़ाम मढ़ियो वियो हो। शेदारपुर में प्राइमरी मास्टर का भत्तो घुरण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार उस्ताद पुलिस जी तशद्दुद में फौत। बुखारी पाड़े वासी जाम अज़ीज़ जाफरो के पुलिस गुज़िरियल ॾींहुं घरां खंबे वई हुई। उस्ताद हिरासत दौरान तशद्दुद में फौत। अहलकार लाश लावारिस हालत में अस्पताल छॾे खिसकी विया। वाक़े खिलाफ़ वारिस सरापा एहतजाज। शफ़ाफ जांच ऐं मुलविस अहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। DIG नोटिस वरितो। SHO गुलाम शबीर दिलवाणी वॾो मुंशी ऐं ॿिया मुअत्तल। जांच कमेटी क़ाइम।